नाज़िन पीपल्स पार्टी जी अगवान शाज़िया अता मरी चयो त मौलाना फजल रहमान केपी मां हाराए वियो आहे। मौलाना खे सभ खां वॾो एहतजाज बि उन ई सूबे में करणु घुर्जे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी चयो त मौलाना अॼु जिन सां गॾु वेहण पियो वञे उहे माज़ीअ में खेसि कहिड़नि लक़बनि सां सॾींदा रहिया आहिनि। उन्होंने एक अहम तजवीज़ का जिक्र किया, जो वफाकी वजारतें हैं, इन 17 वजारतों को खत्म करके सिर्फ एक आईपीसी जो इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन की इस्लामाबाद में वजारत है, उसके जरिए कोऑर्डिनेशन बेहतर करें और इस डुप्लीकेशन को खत्म करें, क्योंकि इस डुप्लीकेशन के अंदर 328 अरब रुपए खर्च हो रहे हैं। पीपी अगवान एमए ने शाज़िया मरी चयो आहे त असां हुकूमत जो हिस्सो न आहियूं, रुगो आइनी उहिदनि लाइ इलेक्शन विड़ी रहिया आहियूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपीएमएन ने शाज़िया मरी चयो आहे त हिन मुल्क खे मुआशी ऐं सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। चूंडियल मेंबर हल्फ बर्दारी जी तकरीब जो इज़हार करे रहिया हुआ, पर सदर आइनी जिम्मेवारी न पूरी कई। लिहाजा आपने देखा कि ओथ फिर 21वें रोज के बाद आइन में यह है कि अगर वो ना बुलाएं असेंबली सदर साहब, तो आपने ओथ तो लेना है। तो शुक्र है खुदा का कि ये श्योरिटी हमारे पास थी और हमारा ओथ भी हुआ। स्पीकर साहिब मेंबरनि खे तकरीरुनि जो मौक़ो ॾिनो। संदसि चवणु हो त क़ौमी असेंबली में गोड़ हो, असां तकरीरुनि खे न ॿुधी सघियासीं। जॾहिं तकरीरूं केरु ॿुधी न सघे त अवाम खे ॻणती थींदी आहे। इलेक्शन हिकु वॾो अमल हूंदो आहे, जंहिं खां पोइ मेंबर हल्फ करणु चाहींदा आहिनि। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, एहतजाज खां कंहिंखे रोकणु न घुर्जे। मैं समझती हूँ बशमूल मेरे तमाम लोगों ने इस बात को फील किया कि उसमें प्रायोरिटीज थी। बिलावल साहब ने जो भी बातें की, उसमें जो बुनियाद थी या जो एपिसेंटर था उनकी तकरीर का, वो अवाम के मसाइल थे। शाज़िया मरी चयो त एफबीआर कारकर्दगी मायूस कंदड़ आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त एफबीआर खे बहितर कयो वञे। वज़ीर आज़म IA बाबति तजवीज़ पेश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजे तजवीज़नि ते अमल कनि हा त ही वक़्तु न अचे हा। इदारो विकिरो करणु मसइलनि जो हल नाहे। जेकॾहिं वटनि को ॿियो मंसूबो आहे त पीपी खे ॿुधाइनि कि जो अमीरों को, एलीट को सब्सिडी देते, गरीब को नहीं, अमीर को जो सब्सिडी देते, मतलब कारखानों को देते, उनकी जो फिगर है 1500 अरब रुपए। अब ये 1500 अरब रुपए भी अगर आप डाइवर्ट कर दें किसान को, किसान भी खुशहाल, उसकी काश्त भी खुशहाल, उसकी कंट्रीब्यूशन भी पाकिस्तान की इकोनॉमी को बेहतर मिल सकती है।